अस्सलामुअलैकुम। वसीम गजू यूट्यूब चैनल में तव्हां नाज़रीन खे खुशामदीद। उम्मीद आहे त तव्हां ख़ैरियत सां हूंदा। तव्हां सां अॼु हाज़िर आहियूं मौज़ू वक़्त जी ताक़त। वीडियो शुरू करण खां अॻु में तव्हां प्यारनि नाज़रीन खे अर्ज़ु आहे असांजो वसीम गजू यूट्यूब चैनल अगरि तव्हां पहिरीं दफ़ा ॾिसी रहिया आहियो त बेल आइकन ते क्लिक करियो जीअं त असांजी कहिड़ी नई वीडियो तव्हां नाज़रीन ताईं पहुची सघे। शुक्रिया। वक्त के तरतीब ॾियणु हिकु फ़न आहे। वक्त के तरतीब ॾियणु हिकु अहिड़ो फ़न आहे जंहिं सां अव्हां कामयाब ज़िंदगी तइमीर करे सघो था। हैरान कंदड़ माण्हू हैरान कंदड़ कामयाबियूं हासिल करे सघो था जेके अव्हां लाइ सुकून ऐं इत्मिनान जो सबबु बणिबियूं आहिनि। वक्त खे तरतीब ॾियण जो हिकु फ़न अहिड़ी ॻाल्हि आहे जंहिं वीचारे जिते चाहियो वञी सघो था, यानी जेतिरियूं चाहियो कामयाबियूं हासिल करे सघो था। वक्त जे तरतीब के अहिड़नि असूलनि जो मजमूओ चई सघिजे थो जिन ते अमल करे अव्हां जेको चाहियो हासिल करे सघो था ऐं पाण खे रुहानी ख़ुशियुनि खां वाक़ुफ़ु करण सां गॾोगॾु पंहिंजी बहितर मुस्तक़बिल जी तइमीर बि करे सघो था। कामयाबी हासिल करण जो हिकु आम असूल कामयाबी ऐं कामयाब माण्हुनि ते डिघी तहक़ीक़ खां पोइ हीअ ॻाल्हि वाज़िह आहे त तमामु कामयाब माण्हुनि में हिकु असूल हिकु जहिड़ो आहे। इहो आहे त उहे सभु माण्हू वक़्त खे सभ खां पहिरीं अहमियत ॾींदा हुआ। उहे घणो मनज़म ऐं मौसर अंदाज़ में लगातार कमु कंदा हुआ। वक़्त खे तरतीब ॾियण जे आला तरीन फ़न खां सवाइ मुमकिन कोन्हे। अव्हां कंहिं बि गैर मुलज़िम शख़्स जी कामयाब ऐं ख़ुशि थियण जो तसवुरु नथा करे सघो। हिन तहक़ीक़ में मूं सभ खां अहम शइ जेका दरियाफ़्त कई आहे इहा हीअ आहे त जॾहिं अव्हां वक़्त जी तरतीब जे असूलनि ते अमल पैरा थींदा आहियो त गॾोगॾु केतिरियूं बहितर आदतूं बि पाण में विझंदा आहियो जेके अव्हांजे सभिनी शोबनि में रहनुमाई करे सघनि ऐं आला तरीन कामयाबी खे यकीनी बणाए सघनि। शुरूआत में वक़्त जी तरतीब जो हुनर अव्हांखे एहसास ॾियारींदो त वक़्त जी तरतीब जो हुनर ई असुल में बहितर ज़िंदगी खे तरतीब ॾियण जो हुनर आहे। तंहिं करे ज़िंदगी जे हिन अहम तरीन वक़्त जी हिफ़ाज़त करणु अव्हांजो पहिरियों फ़र्ज़ु आहे। जीअं त वक़्त जी ताक़त जे बारे में वधीक मालूमात वठण जे लाइ असांजो यूट्यूब चैनल वसीम गजू ॾिसंदा